वरियाम फ़कीर ख़ासि केली जेको वॾे वरियाम जे ख़ानदान मां बचू बादशाह जो फर्ज़ंद हो, जंहिंजे लाइ इहा ॻाल्हि मशहूरु आहे त जॾहिं बचू बादशाह शहीद थियो, गिरफ़्तार शहादत ते पाताईं या गिरफ़्तार थियो त उन वक़्तु पंहिंजी घरवारी खे इहा वसियत कई, छो त हीउ जेको वरियाम फ़कीर आहे जंहिंजी पाण ज़िक्र करणु वञूं पिया, उहो उन वक़्तु उन जे पेट में हुयो। चई त हिन जेकॾहिं हीउ मुंहिंजो पुटु ॼमे, पुटु थिए त इहा मुंहिंजी वसियत आहे त हिन ते वरियाम नालो रखिजो। ऐं उमीद थो कयां त जीअं अंग्रेज़ नासार जे ख़िलाफ़ धारी हुकूमत जे ख़िलाफ़ लड़ी अॼु शहादत जो रुतबो हासिलु कयां पियो, त मुंहिंजो वरियाम उहो वक़्तु साबित कंदो त हिन अंग्रेज़ नासार जे ख़िलाफ़ हिन वतन जी आज़ादी जे लाइ पंहिंजी वेड़ विढ़ंदो ऐं शहीद थींदो। मुख़्तसर ॻाल्हि इहा आहे त शहीद सूर्य बादशाह जे ज़माने में वरियाम फ़कीर जेको बचू बादशाह जो फर्ज़ंद हो, पीर बख्श फ़कीर नार वारे जो भाटियो हुयो, उन जो ही वेस आहे। छो त उहो फ़कीर जॾहिं हिंदुस्तान वारे इलाइक़े मां गिरफ़्तार थी फेबरवरी 1943 में सेंट्रल जेल सखर में आयो, सेंट्रल जेल हैदराबाद में आयो, त उन वक़्तु शहीद सूर्य बादशाह उते मौजूदु हुयो। हालांकि केस जेको हलियो पियो उहो केस वाइंड अप थियण वारो हो, ख़तमु थियण वारो हुयो, पर लिखण वारा ईअं चवनि था, जमायत में इहे बि रिवायतूं आहियूं त जॾहिं वरियाम फ़कीर खे गिरफ़्तार करे हिंदुस्तान जे इलाइक़े मां, छो त हिते हू गाज़ी हो तमामु वॾी लेवल जो ऐं काफ़ी मरका अंग्रेज़ सरकार जे ख़िलाफ़ हुन जदोजहद में शामिलु रहियो, जॾहिं गिरफ़्तार थी हैदराबाद जे सेंट्रल जेल में आयो त उन वक़्तु जॾहिं ॿियनि माण्हुनि खां शाहिदियूं ॿियनि क़िस्मनि जूं वरितियूं पे, अंग्रेज़ प्रेशर पे विधो, अहिड़े नमूने सां इहा रिवायत मशहूरु आहे त वरियाम फ़कीर खे उन्हनि चयो त तव्हां शाहिदी ॾियो। हुन चयो बाबा शाहिदी कहिड़ी, त तव्हां पीर साहिब ते शाहिदी ॾियो, त हीअ सभु जेको हीअ आज़ादी जे लाइ जेके सभु तव्हां चओ था त तव्हां जेके बि कार्रवाइयूं कयो त पीर साहिब जे हुकुम ते चयो। हुन चयो ठीकु आहे, आउं शाहिदी ॾींदुसि, मूंखे वठी हलो। उहो जॾहिं पीर साहिब जे वेझो हुनखे वठी आया त अॻे जिन बि माण्हुनि शाहिदियूं ॾिनियूं हुयूं अंग्रेज़ जे प्रेशर में, कीअं हुजे छा हुजे, काफ़ी हालतूं हुयूं, त इन नमूने सां हिन चयो त न, हीउ जेको पर्दो तव्हां साम्हूं रखियो आहे, मूंखे कहिड़ी ख़बर त साम्हूं केरु मौजूदु आहे, ऐं कीअं शाहिदी ॾियां, ऐं शाहिदी बिल्कुलु ॾियां थो, पर तव्हां हीउ पर्दो हटायो। वरियाम फ़कीर इहा ॻाल्हि ज़हन में रखी त जीअं ॿिया माण्हू अॻिते पोइते कुझु कहिड़े क़िस्म जूं शाहिदियूं ॾेई विया आहिनि, मूंखे शाहिदी कहिड़ी ॾियणी आहे। जंहिं वक़्तु उहो पर्दो हटायो वियो, अंग्रेज़ सरकार जा अमलदार उते मौजूदु हुआ, त उन वक़्तु हिन नाराए तकबीर लॻायो ऐं पंहिंजे मुर्शिद जो दीदार करण खां पोइ चई त मुंहिंजी दिलि में आख़िरी ख़्वाहिश इहा हुई त आउं पंहिंजे मुर्शिद जो दीदार पसां। बाक़ी हीअ जेका आज़ादी जी हलचल आहे, इन में जेकॾहिं हुर गाज़िन जो किरदारु आहे त उन्हनि जो पंहिंजो आहे, पंहिंजी वतन पंहिंजी धरती जे लाइ हुननि पंहिंजो इहा जंग वेड़ विड़ी आहे। असांखे पीर साहिब पागारे कॾहिं बि कोन चयो त को तव्हां कंहिं माण्हू सां हीउ नुक़सानु पहुचायो, हीअ ॻाल्हि कई। इन नमूने सां मूंखे ज़ियारत नसीब थी आहे, मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। हीउ वेस जेको तव्हां ॾिसो था, हीउ फ़कीर फैज़ मोहम्मद भट्ट जेको वरियाम फ़कीर जो ॾोहिटो आहे, उनजे घर में हिते मौजूदु आहे। जीअं सभ खां पहिरीं पाण थी त उहो हिंदुस्तान जे इलाइक़े में जॾहिं हीउ फ़कीर उते रहंदो हो त उते जे माण्हुनि जे तरफ़ां फ़कीर खे लुंगी जेका ख़िदमत में पेश कई वई, त उन लुंगी जा टुकड़ा पीसिस जेके रहिया वञी आहे, जेके हिते असां वटि मौजूदु आहे। उनखां सवाइ वरियाम फ़कीर पाण पंहिंजे संधे ढकण जे लाइ, तन खे ढकण जे लाइ, जेके गबरी बि चइजे, चोली बि चइजे, अहिड़े क़िस्म जी चोली उते पाण पंहिंजे हथनि सां सुईअ सां सिबी हुई, जेका पाण उते पाईंदा हुआ। ॿी नंढी जेका चढ़ी टाइप जेका शइ आहे, उहा फ़कीर साहिब खे जॾहिं उते हैदराबाद जे सेंट्रल जेल में हुआ त उते हुरनि फ़कीर जे मथां तमामु घणो तशदुद हूंदो हो, तमामु घणो ज़ुल्म हूंदो हो। हुनखां कमु वरितो वेंदो हो त उन कम जी सत में जॾहिं हूंदा त उहो मुख़्तसर जेको चढ़ी वारो लिबास आहे, जेको गर्मीअ में इस्तेमालु थी सघे, उहो पाईंदा हुआ। हीअ तव्हां ॾिसो, हीअ फ़कीर पंहिंजो पटका पहिरान ई पाईंदा हुआ, छो त जमायत जो इहो वेस आहे, नूरानी वेस, अछो लिबास हू पाईंदा, पटको पाईंदा हुआ ऐं जेका आहिनि सो पहिरान पाईंदा हुआ। इन नमूने सां हीअ जेका सुथण तव्हां ॾिसो था, कंहिं ज़माने में चवंदा त बाबा 7 वाली सुथण, कॾहिं कॾहिं 14 वाली सुथण हूंदी, त हीअ तव्हांजे साम्हूं उहो फ़कीर साहिब जी जेका हुआ ख़ुशनसीब माण्हू हो, जंहिंजो हीअ वेस आहे, जेका शलवार आहे, जेका 1943 में फ़कीर साहिब उते शहीद थियो, उनजी ही आहे जेका शलवार, जेका 7 वारनि
सालनि खां मथे आहे जेका हिते महफ़ूज़ आहे। इहा तमामु वॾी तारीख़ आहे। इन तहरीक खे सहेड़ण जी ज़रूरत आहे। इन ते रिसर्च ऐं कम जी ज़रूरत आहे। साईं मुमताज़ निगारी जा थोराइत आहियूं तमामु घणा, जो साईं मुमताज़ साहिबु असांजे कॉलेज जो प्रोफेसर हली आयो आहे ऐं हिननि शयुनि खे जेको सो हाईलाइट कनि था। असां वरिया फ़क़ीर जी फैमिली जे हवाले सां, ख़ानदान जे हवाले सां फ़क़ीर फैज़मोहन जा थोराइत आहियूं, फ़क़ीर राणे जा थोराइत आहियूं, साईं उस्ताद मेवे वसाण जा कुर्ब आहिनि, जो अहिड़े अंगण ते फ़क़ीरनि जे अंगण ते जिते ज़िक्र थींदो हो, जमात जे ज़िक्र जूं लोलियूं हूंदियूं हुयूं, उते असां आया आहियूं। हाज़िर भरियल आहे। असांजे लाइ इहा तमामु वॾी सादत जी ॻाल्हि आहे। तव्हां बि लफ़्ज़ साईं। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त आउं हिकिड़े अहिड़ी जॻह ते मौजूदु आहियां जिते जंहिंखे फ़क़ीर वरियाम ख़ासकेली शहीद जो घरु आहे, उन जे लिबास जे बिल्कुलु मुंहिंजे साम्हूं आहे ऐं उनजो लिबास, जेका कमीस ऐं जेका लुंगी आहे, इहे सभु शयूं मूंखे दिलि में हिकिड़ी सॾ हुई, दिलि में हिकिड़ी जेका हुजत हुई ऐं दिलि में हिकिड़ी ख़्वाहिश हुई त मां इन शइ में दीदार कयां। ऐं सच पुछ हीअ असांजी सिंध जो असासो आहे। आउं त इहो चवंदुसि साईं मुबीन साहिब जे इन लफ़्ज़नि खे अॻिते वधाईंदुसि त साईं हीअ न सिर्फ़ु जेको आहे सो पीर साहिब जी जमायत ऐं हुर तहरीक जो असासो आहे, पर आउं चवां थो सिंध जो असासो आहे, सिंध जी तारीख़ जो असासो आहे, सिंध जी तारीख़ जो हिसो आहे ऐं इन्हनि शयुनि जी हिफ़ाज़त थियणु खपे। ऐं अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो म्यूज़ियम अॻु में कल्ह टियों ॾींहुं बि साईं अला वारा भेण साहिब खे गुज़ारिश कई त साईं सांगड़ में म्यूज़ियम ठाहिजे, जमायत जोड़े, ॿिया अदबी माण्हू पाण म्यूज़ियम जोड़नि, अहिड़ी क़िस्म जूं चूंडियूं चपटे शयूं सभु उते रखूं, उनजी हिफ़ाज़त कयूं। इहा पंहिंजी तारीख़ आहे। अलाह कंदो असां सभिनी खे हिदायत मिलंदी। साईं फैज़मोहन साहिब वरिया फ़क़ीर साईं जो ॾोहिटो फ़क़ीर फैज़मोहन सावण फ़क़ीर जो फर्ज़ंद पाण ख़ुदि आयो आहे। असां इन खे गुज़ारिश कंदासीं फ़क़ीर साहिब जी हयाती ऐं हिन वेस जे बारे में असांखे मालूमात ॾे। साईं ही मुंहिंजे नाने जा कपिड़ा आहिनि, जंहिंखे अंग्रेज़ शहीद फांसी करे ॾे हैदराबाद जेल सेंटर में। अंग्रेज़ चयो त तूं शाहिदी हली ॾे सूर्य बादशाह ते, सूर्य बादशाह ते शाहिदी ॾे त तोखे असीं रिहा कयूं, तोखे ॿ टे कड़िया ॾियूं त तूं शाहिदी रुगो ॾे। त चई आऊं हलो बिल्कुलु ॾियां थो। जेॾीमहिल उते वठी आया त पर्दो जीअं आयो पियो आहे कमरे खे, त चई हाणे अंदरि वेठो आहे तूं शाहिदी ॾे। चई मूंखे कहिड़ी ख़बर त अंदरि पीर साहिबु वेठो आहे या को ॿियो विहारियो आहे। पर्दो हटायूं त बसि डंडा बेड़ियूं वही लॻलूं, उहे छॾाए वञी पैसे जे पेरनि ते किरियो। चई किबला साईं क़यामत ॾींहुं क़यामत जी पार त अथई ऐं मूं इहे ॾींहुं घुरियो थिए। हा, चई मुंहिंजो मुर्शिद चए थो ज़िक्र कयो, निमाज़ पढ़ो, ओड़े पाड़े जी पार त कयो अथव, बच्चा सभु गॾु रहो, जमायत चाहे ॿियो, पर माना पंहिंजो हिमत सां पढ़ाई मोथाजी अंग्रेज़ जी न कयो ऐं पंहिंजे मुर्शिद ॾे ऐं जूं दुआऊं अथव। ऐं हाणे मूंखे हींअर ई भले ऐं फांसी हली ॾियो। हा, त जेॾीमहिल वॉचमैन ही कपिड़ा ॾियणु आयो, हुन चयो त साईं आउं रूबरू हुउसि, 8 ॾींहं फ़क़ीर खे तोरियऊं कांटे ते, वज़न कयो जी जी। त चई माना छटांग अधु छटांग वधे पियो, माना वधे। 8 ॾींहं चई तोरियऊं, पोइ जेॾीमहिल फांसी चाढ़ियऊं, जेॾीमहिल आयो ख़ैर सां त फांसी घाट में पाण विधई कंध में, कहरी खे चई परे थी, कपिड़ो बि कोन माना मुंहं ते उचाड़ींदा आहिनि न, त कपिड़ो बि माना पाण हुनखे उछले ॾिनई। पोइ चई हाणे भले मूंखे फांसी ॾियो। चयूं वरिया मां अञा बि सोच। चई भेज पागारा। जेॾीमहिल फांसी ते आयो पे त चई त हुन काफ़ी ॻाई त आयल आशिक़ आयो, सूलीअ जो सिंगार आयल आशिक़ आयो। तो इहा काफ़ी मुंहिंजी ॾाढी बि ॻाईंदी हुई। इहा हाणे काफ़ी आहे त मूंखे यादि कान्हे। अम्मा पटुल जी हा। ऐं ही बच्चू फ़क़ीर जो पुटु हो, बच्चू बादशाह जो बच्चू फ़क़ीर जो पुटु वरियाम फ़क़ीर, ऐं फ़क़ीर पीर बशक जो पुटु मोहम्मद बचन, हू सौट आहे वरियाम फ़क़ीर।
ऐं माना मोहम्मद बचल ऐं फ़कीर पीर बश्क ऐं बच्चू बादशाह हू भाइर हा हू वरी रली वारे वरियाम फ़कीर जा पुट हा जी हा ठीक गंज अल्लाह तव्हांखे आबाद करे ठीक 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 आहे कख उहे ई आहिनि ठीक नाने वरियाम विहारे वा चई जमायत तव्हांखे मठो कोन घुरंदी तव्हांखे सभु जमायत भाईंदी मुंहिंजा कख न माना छॾिजो कणे मां कचरियूं मुंहिंजी अम्मा खे चवंदो त कणे मां कचरियूं थींदियूं सो साईं इनशाला कणे मां कचरियूं अथमि हींअर बसि भेज पघार आहे ॿियो गंज गंज अल्लाह खे आबाद करे अल्लाह खे आबाद